माण्हू चवनि था त असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, पर मां ॾिसां थो त जेका असां ज़िंदगी गुज़ारियूं था काश को अहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो हुजे। सच वज़ीर, जॾहिं को मक़सदु मिली वञे थो उन मक़सद खे हासिल करण लाइ माण्हू एवर देवर करे वञे थो। जेकॾहिं मक़सदु हिन क़ौम लाइ या हिन धरतीअ जे लाइ हुजे, हितां जे मुस्तक़बिल लाइ हुजे, त पोइ दिलि मां लालच ख़तमु थी वेंदी आहे। जॾहिं इंसान मां लालच ख़तमु थी वञे त पोइ इंसान खे दिलि में सुकून मिली थो वञे। दिलि में उहा लालच हूंदी आहे जेका इंसान खे पंहिंजे मक़सद खां हटाए थी छॾे। न सिर्फ़ मक़सद खां माण्हू हटी वञे थो, पर घणे गॾु करण जी लालच में माण्हू खे दिलि में ख़ौफ़ विहारे छॾे थी। वतन जी मोहबत हर ख़ौफ़ खे ख़तमु करे छॾे थी। इंशाअल्लाह पाण मंज़िल ज़रूरु माणींदासीं ऐं पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदासीं। जॾहिं को नंढड़ो ॿारु ख़ूबसूरत रांदी को ॾिसंदो आहे न त उनखे हासिल करण जे लाइ ज़िद ते लही पवंदो आहे। ईअं ई मां मोहबत जो ख़ूबसूरत गुल ॾिसी ऐं हिरखी पियसि ऐं मां उनखे हासिल करण जे लाइ बग़ैर अंजाम सोचे डोड़ी पियसि ऐं इहा ख़बर ई न हुई त हुन गुल जे पोयां अहिड़ा त कंडा लिखियल आहिनि जेके मुंहिंजे रूह खे रेड़ियूं ॾेई अहिड़ो त ज़ख़्मी करे छॾींदा जो बाक़ी ज़िंदगी मां कर खणी जीअण जहिड़ी बि न रहंदसि। तुंहिंजो घाट सदाईं फ़ख़ुर सां ऊचो रहंदो। इहो न सोच त मां तुंहिंजी ज़िंदगीअ ते बदनुमा दाग़ हणणु ॾींदुसि। तूं बच मूंसां, तोॾो मंज़िल खे हमवार करण लाइ मां अची पायां। एहसान साहब, जेको तव्हां चाहियो मूं पूरो कयो। भला का अहिड़ी फरमाइश तव्हां कई हुजे जेका मां पूरी न कई हुजे? मीर शाहनवाज़ खान, तव्हांजा त मूं ते इलाही थोरा आहे, तॾहिं त मां तव्हांजे सर ते हिते अची पहुचंदो आहियां। एहसान साहब, हाणे इन्हनि छोरनि लाइ हिन जो वक़्तु अची वियो आहे। हुकुम कयो मीर शाहनवाज़ खान, मूंखे छा करिणो पवंदो? सम्झो त असांजे साम्हूं शतरंज जी बाज़ी अची वई आहे। कुझु मोहरनि खे हेॾे करिणो आहे, कुझु मोहरनि खे वरी हेॾे करिणो आहे। ऐं हा, कंहिं बि वज़ीर ऐं बादशाह में हथु न आहे विझणो। मूंखे कहिड़ी चाल खेॾणी आहे ऐं वाज़े कयो, तव्हां भरोसो कयो त मां इन बाज़ी में तव्हांखे मात न ॾियणींदुसि। सुबेदार साहब, जे तव्हांजे मथां इहो भरोसो न हुजे हा त मां तव्हांखे हिते घुराई न हा। मीर शाहनवाज़ खान, इहो भरोसो बरक़रार रहंदो। त पोइ गौर सां ॿुध त तोखे कहिड़ी चाल हलणी आहे। तूं हलो उताक ते, मिठण बि उताक ते आहे। तूं ऐं मिठण राति पारो ॾियो, सौट खे छॾियो त घर वञे, छो त गुज़िरियल राति सॼी राति सोडल वारनि जे मथां सौट पारो ॾिनो। अदा असां सौट खे छॾियूं पिया, पर सौट चयो मूंखे आराम नथो अचे, तव्हां वञी आराम कयो। ककर जे दिमाग़ में कूंज जी वापसी जी ॻाल्हि वेहिजी वई आहे। उहा हाणे जेसिताईं वापसि नथी अचे त ककर खे आराम किथे ईंदो? भॼाई अलाह ख़ैर कंदो, सुभाणे राति ताईं सौट कूंज खे तूं हिते ॾिसंदी। कूंज जे अचण खां पोइ तव्हां उन्हनि खे आज़ादु कंदो? उन्हनि खे आज़ादु कराइण जी मंसूर ख़ान सां का बि ॻाल्हि न थी। हू असांजा, पोइ वञी असां हुन सां ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जेको बि दंड ॾियो मंसूर ख़ान जे मथां ॻाल्हियुनि वारो पियो, उहो बि भरे ॾींदा। अदा ॻाल्हियुनि में पहिरियों इहो शर्त रखियो वञे त मंसूर ख़ान हिते लड़ी अची असांजे तॾे ते असां खां माफ़ी वठे। इहे ॻाल्हियूं बाद जूं आहिनि। दुआ कयो त मंसूर ख़ान छोकिरी तव्हांजे हवाले करे त असां नई चाल न का खेॾे। सौट हुनखे छोकिरीअ जो ॾस ॾिनो अलाए पोइ। जेकॾहिं सौट मंसूर ख़ान खे ॻाल्हि ॿुधाए आहे न त मंसूर ख़ान असांखे आगाह ज़रूरु करे आहे। थी सघे उतां ना उमीद मोटियो हुजे, तॾहिं त तव्हां ॾे रुख ई कोन कयो अथई।
न मरे मां सोट मंसूर खान सां का बि ॻाल्हि कोन लिकाईंदो छो जो सोट खे इहा ख़बर आहे त जेकॾहिं असांखे को मुसीबत मां कढी सघे थो न त उहो मंसूर खान आहे। पोइ तूं ॿुधा त उन माण्हूअ सां कूड़ छो हणंदो? जेकॾहिं इहे थिए थो त पोइ मंसूर खान असांखे हाल अहवाल छो न ॾिना? जेसि ताईं मंसूर खान इन मसइले खे मुकमिल हल नथो करे न तेसि ताईं मूंखे लॻे थो त असांखे को बि हाल अहवाल कोन ॾींदो। ऐं जेकॾहिं हिन महिल अचे बि त तव्हां ई ॿुधायो कहिड़ा हाल अहवाल ॾींदो? अदा छा था सम्झो त मंसूर खान सोट वारनि खे छॾाइण में कामयाबु वेंदो? पंहिंजे तरफ़ां उहो पूरो ज़ोर लाईंदो, पर मूंखे इहा पक आहे त रहज़न वारा ॻाल्हियुनि में अदीअ जी वापसीअ जी ॻाल्हि ज़रूरु कंदा ऐं पूरो ज़िद कंदा त अदीअ खे वापसि कयो वञे। अदा मुंहिंजी तरफ़ सां तोखे पूरी इजाज़त आहे। तोखे जीअं वणे हूअं मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾ। मां तोखे उफ़ बि न कंदसि। भेण मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजी ॾाही भेण ही, तूं असांजे करे बाहि में चपे ॾियण में बि देरि कोन कंदी आहे। असां तो अकेलीअ भेण खे ईअं बाहि में उछलाए छॾियूं, इन खां पहिरियां असांखे मौत न अची वञे। ख़बरदार अचण जी कोशिशि कयो त मारिया वेंदो। असांजो ॾोह माण्हू अगवा कयो था, बग़ैर लाइसेंस जे हथियार रखो था, अञा पुछो था ॾोह कहिड़ो आहे। ॿिन्हिनि खे गिरफ़्तार कयो ऐं उतां जी तलाशी वठो। ओके सर। वठी हलो हिननि खे थाणे ते। तूं इन ॻाल्हि जो को बि ख़ौफ़ न कर त तोखे हितां मौत जे तरह धिकियो वेंदो। पहिरियां मूंखे ख़ौफ़ हुयो मौत जो, पर मां जॾहिं खां मंसूर खान जी पनाह में आई आहियां त मूंखां दिलि मां ख़ौफ़ ई निकिरी वियो आहे। छो त मुंहिंजा भाइर हाणे हिते मूं वटि नथा पहुची सघनि। हू हिते नथा पहुची सघनि, पर तोखे ओॾांहुं वञिणो पवंदो, छो त हू तुंहिंजो पहिरियों घरु आहे। जे उन तरफ़ मां वयसि त मां मारी वेंदसि। इहो ज़िमो बाबा मंसूर खान खणंदो। चयुमि न त तव्हांजी ज़िंदगीअ खे को बि ख़तरो न आहे, पोइ चाहे तव्हां उते रहो या हिते। शायदि अम्मा साईं तूं मुंहिंजे सोट ने मुंहिंजे भाउ जे एतिरी त सलाहियत आहे जो हू संगदिल खां संगदिल माण्हूअ खे बि पंहिंजो करे छॾींदो आहे। ऐं मां उमेद कयां थी त तो वारे भाउ खे बि जल्द मोह बढ़ाए छॾींदो। कमीणो कंहिं जाइ जो असांजे अॻियां मिठड़ा ॿोल ॿोले असांजो पूरो भरवसो हासिल करे असांखे सुकून जी निंड सुमारे अधु राति जे टाइम में असां ते छापो हणाए सोढल ऐं आलम खे आज़ादु कराए हुई, पर मिठण ऐं ठारे खे बि गिरफ़्तार कराए छॾी। मां तोखे चयो न त मंसूर खान मिठो ज़हर आहे, उन ते पूरो भरोसो करे नथो सघिजे, पर तुंहिंजो मंसूर खान जे मथां अंधो एतमाद थी वियो। सोट तूं इहा ॻाल्हि न कर त मूं मंसूर खान मथां कलमो पढ़ियो। इहो उन जी ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻाइमि त धोखो कोन कंदो। हाणे उन्ही जो अंजाम ॾिसी छॾियई न। थी सघे इहो कमु अञा के ॿिए जो हुजे। करीमा तूं ॿारनि मसइलनि खां वाक़ुफ़ न आहीं, इन करे चवां थो त पंहिंजा अंदाज़ा न लॻाईंदी कर। सोट हाणे हीअं कर त हाणे जो हाणे हली मंसूर खान सां था मिलो। सोट मंसूर खान सां सभु ॻाल्हियुनि जा दरवाज़ा हाणे बंदि थी चुका आहिनि। हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे सोट त मंसूर खान वारा ऐं मुराद वारा पाण में आहिनि, छोरी उन्हनि वटि। हाणे हली शाहनवाज़ खान सां मिलणो आहे।
सभ खां पहिरियां ई छोरा ॿाहिरि अचनि। मूंखे भउ थी बीठो आहे त किथे पुलिस उन्हनि खे कंहिं चोरी जे केस में चालान न करे छॾे। सोट मां तयार थी गाॾी कढां थो, तव्हां बि अचो त हलूं। मालिक साईं जा लख एहसान ऐं मंसूर ख़ान जो थोरो असां सॼी ज़िंदगी कोन लाहे सघंदासीं। हा दा, मंसूर ख़ान जे चवण ते जे सूबेदार छापो न हणी आहे न त असां आज़ादु कोन थियूं हा। पोइ त असांजा तो वटि लाश अचनि हा। इहे बि मंसूर ख़ान जा थोरा। मूं सोचियो बि न हुयो त मंसूर ख़ान रहज़न वारनि सां एॾी वॾी चाल खेॾंदो ऐं असांखे आज़ादु कराए वठंदो। उन्हनि ज़ालिमनि त असांखे मारण जो पको प्रोग्राम ठाहे छॾियो। बाबा जहिड़ी बि मां उन्हनि खे उन्हनि जी छोकिरी वापसि कया हा न त रहज़न वारा असांखे मारे असांजा लाश घर मोकिलिया। पुट शायदि असांजूं नेकियूं तुंहिंजे कम अची वियूं। ॾींहं राति रब खां असां दुआ पिया घुरऊं, उहे असांजूं रब आगायूं। हा मां जे तव्हां अहिड़ी ग़लतीअ जे करे असां केॾा न मुसीबत में अची वियासीं। इहे मुसीबतूं इंसान खे सबक़ ॾिनियूं आहिनि। हाणे कुझु सिखी वठंदा, अहिड़ी लापरवाही न थिए जो असां सभ जा सभु वरी हज़ार में अची वञूं। बाबा हिन में चाचा जी का बि ग़लती न आहे। असांजे मुक़दर में जेके सूर लिखियल हुआ से असांखे मिलिया। यो रज़न, मूं ॿुधो आहे त अॼु राति पुलिस तव्हांजे मुंहं ते दांगी मले वई आहे। दांगी मले वई? हाणे तुंहिंजे मुंहं ते तो मला? हा छो सोट पुलिस जी कावड़ भला इन ग़रीब मां था कढो छा? कमीने खे ॻाल्हाइण जी तमीज़ ई न आहे। चए पियो त पुलिस तव्हांजे मुंहं ते दांगी घुमाए वई आहे। इहो ई सचो आहे सोट, जंहिंखे तस्लीम करणो पवंदो। पर सोट इहा दांगी पुलिस न, मंसूर ख़ान घुमाए वियो आहे। ऐं इन बेइज़तीअ जो हाणे मंसूर ख़ान खां पलांद करणु खपे। पलांद अहिड़ो कंदासीं जो मंसूर ख़ान खे मुंहुं लिकाइण जी जॻह बि न मिलंदी। पहिरियां शाहनवाज़ ख़ान सां मिली करे असां पंहिंजा हमरा छॾाए वठूं, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। ठीकु आहे सर। अच्छा, मंसूर ख़ान असां लाइ वॾो कमु कयो आहे, पर हाणे रहज़न वारा उन लाइ वॾो मसालो पैदा कंदा। अदा रहज़न वारा रेस मंसूर ख़ान खां ताक़त में वधीक त न आहिनि। मूंखे ख़बर आहे त मंसूर ख़ान खां ताक़त में वधीक न आहिनि, पर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं कांव जो पुछ पटींदे न त हू कां कां करे सभिनी कांवनि खे गॾु कंदो। हाणे तूं ई ॿुधा त इहा ख्वारी जेका कंदा इहा मंसूर ख़ान लाइ घटि हूंदी छा? पहिरियां त ही मीर शाहनवाज़ ख़ान जे तरफ़ वेंदा, उन खां पोइ मीर शाहनवाज़ ख़ान उन्हनि खे जेका बि सलाह ॾींदो उन ते अमल कंदा। रहज़न वारनि इहो सोचियो हूंदो त पहिरियों असां पंहिंजी छोकिरी खे आज़ादु करायूं, पोइ सोडल वारनि खे आज़ादु कराइण लाइ असांजी छोकिरीअ जी घुर कंदा। ऐं मंसूर ख़ान असांजे मथां ज़ोर रखी अदीअ खे उन्हनि जे हवाले करे छॾींदो। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे मंसूर ख़ान जेको उन्हनि ते वार कयो न त हू अची गोॾनि भर पट ते किरिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे कॾहिं बि सिधा थी न सघंदा। अदा जेकॾहिं रेस शाहनवाज़ ख़ान जी उन्हनि खे पुट भराई न हुजे हा न त हू घणो वक़्तु अॻु ई निपूड़जी वञनि हा। अदा हाणे वक़्तु अची वियो आहे उन्हनि खे नपूड़ण जो। हिकु त असां पंहिंजी अदीअ खे वापसि करे आयासीं, ॿियो त असांजा हमरा बि आज़ादु थी विया आहिनि। हाणे ॿुधी छॾियो, असांखे अॻिराई करण जी का बि ज़रूरत कोन्हे। मीर शाहनवाज़ ख़ान, शायदि तव्हांखे इहा ख़बर पइजी वई हूंदी त राति पुलिस जो असांजी औताक जे मथां छापो लॻो आहे। हर ॻाल्हि हवा वांगुरु थी पखिड़िजे, सिर्फ़ मौत ई न
पर इहा ॻाल्हि 7 ॻोठनि ताईं पहुची चुकी आहे। दरअसल इहा ख़बर नथी पए त इहो छापो आख़िर लॻो छो, कंहिं हणायो, कंहिंजी चुर्च ते लॻो। हिन छापे जे पोयां कंहिंजा हथ आहिनि? असुल में इहो कमु मंसूर ख़ान जो आहे। असां उनजे मथां भरोसो करे वेठासीं, पर उन असां सां धोखो कयो आहे। मां तव्हांखे बार बार इहो सम्झाईंदो रहियुसि त इहो मंसूर ख़ान हू मुराद ख़ान लाइ कुझु बि करे सघे थो। आख़िर उहो ई थियो जंहिंजो भाउ हो। मुराद छापो हणी पंहिंजा माण्हू आख़िर छॾाए वियो। हा, मुराद वारा पंहिंजा माण्हू छॾाए विया, पर मूंखे हिकिड़ो शक आहे। शक? कहिड़ो शक? इहो त सूबेदार तुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। उन असांजे मथां छापो हयो जंहिंजो इतला तोखे बि न कई। इहे शक करणु छॾे ॾे रहज़न। मंसूर ख़ान जा मूंखां वधीक वॾनि वॾनि ऑफिसरनि सां नाता ऐं वास्ता आहिनि। उहे मंसूर ख़ान खे ख़ुशि रखण लाइ कुझु बि करे सघनि था। ऐं ही त इन्हनि वॾनि ऑफिसरनि जे लाइ तमामु हिकिड़ो मामूली कमु हो। हाणे तव्हां उन्हनि खे छॾियो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? पहिरियां त इहा ॻाल्हि आहे त तव्हां असां सां गॾिजी थाणे थी हलो। असांजा हमराह हुते आहिनि, असां उन्हनि सां मिलणु चाहियूं था। ऐं ॿियो, सूबेदार जे मथां ज़ोर रखी करे असांखे पंहिंजा हमराह छॾाए ॾे। ठीकु आहे, त पोइ तव्हां कुझु देरि इंतज़ारु कयो। मां घरां थी अचां थो, हलूं था सूबेदार वटि ऐं पूरो ज़ोर रखूं था त असांखे ॿुधाए त आख़िर हिन छापे जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। बाबा हिकु नई ॻाल्हि ॿुधी आहे, शायदि उनजी तव्हांखे ख़बर न हुजे। कहिड़ी ॻाल्हि ॿुधी आयो आहे? राति पुलिस रज़न जी औताक ते छापो हयो आहे। ख़ुदा सोडल ऐं उनजे चाचे आलम खे आज़ादु करायो अथनि ऐं रज़न जे भाइरनि खे गिरफ़्तार करे वई आहे। छा छापो लॻो आहे? बाबा मूं त सम्झो त इहो कमु तव्हांजो हूंदो। न हैदर, मां अहिड़ी ॿाराणी हरकत न आहियां कंदो। बाबा पोइ इहो बहितर न आहे थियो त मुराद जा हमराह आज़ादु थी विया आहिनि? इहा हिकु नई चाल आहे इन मीर जाफ़र जी। मीर शाह नवाज़ त मुराद वारनि जो मुखालिफ़ आहे, पोइ उहो कीअं चाहींदो त हुनजा माण्हू आज़ादु थियनि? छो त मीर जाफ़र खे ख़बर पइजी वई हूंदी त मां मुराद ऐं रज़न वारनि जे विच में ठाह करण में कामयाबु थी वियुसि। ऐं मीर जाफ़र नथो चाहे त इहे ॿई धुरियूं हथियार फिटा कनि ऐं हिते अमुन थिए। तंहिं करे ई मीर जाफ़र हिकु नई चाल खेॾी त जीअं रज़न वारा ना ई मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कनि ऐं ना ई मुंहिंजे कंहिं वाइदे ते भरोसो कनि। छो त रज़न वारनि खे इहा पक थी वई हूंदी त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुराद जे माण्हुनि सां मिलण लाइ इन करे आया हुआसीं त जीअं असांखे ख़बर पए त उन जा माण्हू किथे क़ैद आहिनि ऐं मथां पुलिस जो छापो रज़न वारनि जे शक खे यकीन में बदिलाए छॾियो हूंदो। सोटो मां तव्हां खां हिन ॻाल्हि जी माफ़ी घुरंदुसि त मां तव्हां खां छोकिरी वारी ॻाल्हि लिकाई। इहा तुंहिंजी का पहिरीं ग़लती आहे? हा, इन खां पहिरियां बि तूं अलाए केतिरियूं ग़लतियूं करे चुको ही ऐं हर दफ़े मां तुंहिंजी ग़लतीअ खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। काश इहा ॻाल्हि तूं मूंखे उन ॾींहुं ॿुधाई आहे जंहिं ॾींहुं छोकिरी तोखे हथ आई हुई त अॼु मसइला कुझु ॿिया हुजनि हा। हिनमहिल जेको असां उन्हनि जे अॻियां मोहताज आहियूं न, उहे असांजे अॻियां मोहताज हुजनि हा। वरी बि मंसूर ख़ान असांजे मथां भलाई कई, जंहिं तव्हांखे आज़ादु करायो, न त तव्हांजा लाश न मिलनि हा। हा, मञा थो त मंसूर ख़ान जी भलाई आहे, पर जेकॾहिं माण्हू जी ज़िंदगी हूंदी आहे न त हुनजो केर बि कुझु बि नथो बिगाड़े सघे। पीरल बाहि में हथु विझंदे त सड़ंदे। मां मञा थो त ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। उन असांखे अकुल बि ॾिनो आहे, पर बारूद जे ढेर ते वेही
वाह सां न खेॾो। पर मां बसा में बस ये जेको पाण में टिड़िन टिड़ करे ऐं बहस था कयो न, इहो बहस तव्हांजे विच में नफ़रत पैदा कंदो। ऐं ॿी ॻाल्हि, जेको बि थी गुज़रियो उनखे विसारे छॾियो। बसि रुगो इहा सोच रखो त इहो मसइलो ॿीहर पैदा न थिए। न थींदो सोटा। हाणे तूं हीअं कर, गाॾी कढ त तूं मां हली मंसूर खान सां मिली अचूं, हली हुन सां सलाह कयूं त हाणे असांखे अॻिलो क़दम कहिड़ो खणणु घुरिजे। ठीकु आहे सोटा, मां घरां गाॾी कढी अचां, तव्हां बि ॿाहिरि। कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त तव्हांजी भेण जी शादी खां पोइ हिन घर जो कमकार केरु कंदो? अचो बाबा गिड़काए थो वञे, पोइ असांजी शादी लाइ बचत किथां थींदी? बरोबर अदा मिटू, बरोबर। सोरहा आना ॻाल्हि सही कई अथई। अरे ने भागा, तव्हां कमाए छा खणी आया हो जेको मां खाई वियुसि ऐं गॾु नाहे कयो? अञा बि तव्हां ॿई मुंहिंजी कमाई खाओ था। अवेल सवेल कमाए घर खणी थो अचां। जेकॾहिं घर में कुझु बि न आहे हूंदो न त दुकान त बि मां खणी ईंदो आहियां। तव्हांखे त पाव खंड बि उधर ते कोन्हे मिलंदी। बाबा तो हुननि खे रोके छॾियो आहे, पोइ दुकानदार कीअं ॾींदा? मूं रोकियो आहे त तव्हां पंहिंजी कारपत ठाहियो, अहिड़ा थी ॾेखारियो त जीअं तव्हांखे को ना न करे। उन लाइ मुराद वारा असांखे सुञाणे विया आहिनि। हू जिथे बि असांखे ॾिसंदा त पूरो करे छॾींदा। मुराद जेकॾहिं असांखे पूरो न कयो न त मीर शाहनवाज़ खान असांखे ज़रूरु पूरो कंदो। तूं हुन जे बारे में सोच। हाँ तोतल, मीरल सही थो चए। असां मीर शाहनवाज़ खान खां लखे रुपया वठी चुका आहियूं ऐं हुनजो कम बि न करे सघिया आहियूं। उन लाइ मां ईअं नथो चवां त मुराद खे कोन मारींदासीं। बाक़ी छा थो चवणु चाहीं? इहो ई त असांखे कुझु ॾींहं पासीरो थी वञणु घुरिजे। जीअं मुराद खे पक थी वञे त असां हितां निकिरी विया आहियूं, पोइ ओचितो वरी मुराद मथां हमिलो कंदासीं। पोइ इहो हमिलो असां हींअर छो नथा कयूं? हींअर मुराद पाण सां धण मरान जो गॾायूं अचे थो। तूं ॿुधा त इन्हनि जे विच में असां मुराद खे मारण में कामयाबु वेंदासीं? इहो कमु ॾुखियो आहे पर नामुमकिन न आहे। इहो कमु नामुमकिन ई सम्झ। हिन महिल मुराद जो रुख कंदासीं त असां पाण ई मारिया वेंदासीं। ॾींहं ॿ टे पासीरा रहूं था, पोइ ॾिसजांइ तोतल, मीर शाहनवाज़ खान असांखे घुराए दिलि ते बेइज़्ज़तो कंदो। पोइ ॿुधा छा तूं हुनखे मुंहुं ॾींदे? पोइ ईअं कयूं था त पहिरियों हाली मंठार सां मिलूं था, ॾिसूं था त उहो कहिड़ी सलाह ॾिए थो। ईअं ई बहितर आहे तो तले। पोइ अचो। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी।